नाज़रीन, तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मल्लाह जी रिपोर्ट मूजिब अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। तलहार बारण चेक वेझो मेन हैदराबाद बदीन रोड ते ॿिनि कारनि में ज़ोरदार टक्कर थियण जे नतीजे में तलहार वासी नौजवान ऐं संदसि अमड़ फौत, हिकु भाउ सख़्त ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। तलहार वेझो बारण चेक पोस्ट वटि मेन हैदराबाद बदीन रोड ते ॿिनि कारनि विच में ज़ोरदार टक्कर थियण जे नतीजे में तलहार जे सीनियर सहाफ़ी राशिद खमीसो दिलवाणी जो नौजवान भाउ हेस्को मुलाज़िम आसिफ दिलवाणी फौत थी वियो, जॾहिं त संदसि वालदा ऐं सहाफ़ी राशिद खमीसो दिलवाणी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे फ़ौरी तौर ते हैदराबाद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते संदसि वालदा ॿिए ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वई आहे। फौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते घर भातियुनि में कोहराम मची वियो। ॿिए पासे अहिड़ी ख़बर ॿुधण खां पोइ समूरे शहर में सोग वारो माहौल छाइंजी वियो। हर अख आली थी वई। मरहूमनि जे जनाज़े में सियासी, समाजी, मज़हबी, वापारियुनि, शहरियुनि, सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। संदन मड़ दरगाह लुत्फ़ अली शाह में मिटी हवाले कया विया।